अस्सलामुअलैकुम। अब्दुल्ला एवरी टॉपिक को सब्सक्राइब करें प्लीज़, घंटी के बटन को पुश कर दें ताकि हर आने वाली वीडियो मेरी आप तक पहुंच सके। जज़ाकल्लाह। मलाल है मगर इतना भी मलाल थोड़ी है, ये आँखें रोने की वजह से लाल थोड़ी हैं। आज पाण ॻाल्हाईंदासीं ॻोठ जे बारे में। असांजो ॻोठ आहे टंडो सूमरो, जेको टंडो लयार ज़िले में अचे थो। असांजे ॻोठ जा बिल्कुलु जेके बि कम आहिनि से ॻोठ जी इंतज़ामिया कंदी आहे। सभु ॻोठ वारा गॾिजी फोड़ी ॾींदा आहियूं। ऐं असांजे ॻोठ जो अॻुवाण आहे इमदाद ख़ान निज़ामाणी साहब, जेको बिल्कुलु ॻोठ वारनि खे ईअं सम्झो पंहिंजे घर वांगुरु सम्झंदो आहे, औलाद वांगुरु सम्झंदो आहे। उनमें हर हिकु जो हथु हूंदो आहे। तक़रीबन भाउ ख़ालिद निज़ामाणी, भाउ शफ़ात निज़ामाणी जेके अॻुवाणी कंदा आहिनि, ॻोठ जी माना देखभाल कंदा आहिनि। ऐं हर माण्हू ईअं सम्झंदो आहे त हीउ ॻोठ जो कमु कोन्हे, हीउ मुंहिंजे घर जो कमु आहे। फ़र्ज़ु करो सेक्रेटरी सेफ्टी थी वई, अगरि को माण्हू ॿाहिरि जो ईअं दाख़िल कोन थो थी सघे, अगरि उनजो कंहिंसां वास्तो हुजे या जान पहचान हुजे, पोइ दाख़िल थींदो। पोइ हू वास्ते वारो गेट ताईं ईंदो या फ़ोन ते राबितो कंदो, पोइ ॻोठ जे अंदरि दाख़िल थींदो। ईअं हू कान थी सघंदो दाख़िल। ऐं तमामु सुठो बहितरीनु निज़ाम आहे, पाणी जो बहितरीनु निज़ाम आहे। साफ़ु पाणी असांखे मिलंदो आहे। ऐं उनखां पोइ साफ़ु सफ़ाई सुथराई जो बहितरीनु निज़ाम आहे। ऐं असां हुकूमत खां का बि मदद या हेल्प कान वठंदा आहियूं। पंहिंजे मदद ख़ुदि पाण तहत कंदा आहियूं। ॻोठ जी फोड़ी मां डिवाइड करे जेको कुझु जेके बि कम हूंदा आहिनि सभु असीं पाण कंदा आहियूं। तमामु बहितरीनु कमु आहे। पूरे पाकिस्तान में अहिड़ो विलेज तव्हांखे किथे बि कान मिलंदो जंहिं ॻोठ में ग्राउंड बि मौजूदु आहे, हॉस्पिटल बि मौजूदु आहे। हर शइ अल्हम्दुलिल्लाह असांजे ॻोठ में मौजूदु आहे। तमामु सुठो ॻोठ आहे। बाक़ी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जिथे 100 शयूं सुठियूं हूंदियूं उते हिकिड़ी शइ ख़राबु हूंदी। ईअं कोन्हे 100% ई शयूं सही हुजनि, पर बहरहाल बक़ाया मुल्क खां असांजो ॻोठ तमामु बहितरीनु ॻोठ आहे टंडो सूमरो। सिर्फ़ु ही मां ज़िबानी कान पियो अल्फाज़ ॻाल्हायां, तव्हां केॾी महिल बि अची ॾिसी सघो था कीअं असांजो ॻोठ तमामु बहितरीनु ॻोठ आहे। हर लिहाज़ सां, तइलीम जे हिसाब सां, स्कूल वग़ैरह हर शइ मौजूदु आहे। अगरि को ॿार हुनखे ॾे किताब वग़ैरह कोन हूंदा आहिनि या ड्रेसिंग वग़ैरह शूज़ वग़ैरह पढ़ाई जे हिसाब सां कान हूंदा आहिनि, हुनजी ॻोठ वारा ई हेल्प करे हुनखे वठी ॾींदा आहिनि। अगरि को पेशेंट हुनजी हेल्प करे ॻोठ वारा ई हुनखे इस्पताल खणाए वेंदा आहिनि, हुनजो इलाजु कराईंदा आहिनि। पंहिंजी मदद ख़ुदि माना ॿिए खां हुकूमत खां कंहिंखां बि अपील कान कंदा आहिनि त असांजो हीउ मसाइल हल करे ॾियो। ऐं ओसनि पासनि में नलका वग़ैरह सभु कुझु लॻल आहिनि अल्हम्दुलिल्लाह। कंहिंखे बि का तकलीफ़ कान्हे। ईअं सम्झो असांजो ॻोठ हिकिड़ो बहितरीनु ॻोठ आहे, जिथे माना कंहिं शइ जी असांखे ज़रूरत कोन्हे अल्हम्दुलिल्लाह। ऐं असांजे ॻोठ जे अॻुवाण जो हिकिड़ो बहितरीनु उसूल आहे, उहो जेको मूंखे दिली तौर ते तमामु सुठो लॻंदो आहे। उहो इन करे हू चवंदो आहे त तव्हांखे जंहिंखे वणे उनखे वञी वोट ॾियो ऐं नौकिरी लाइ बि सरकारी लाइ मूं वटि न अचिजो। इन करे हू चवंदो आहे वोट तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते था ॾियो त आउं तव्हांखे नौकिरी कान वठाए ॾींदुमि। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हांजो हक़ आहे, तव्हांजी राय आहे, जंहिंखे वणे वोट ॾियो। चाहे नवाज़ शरीफ़ जी पार्टी हुजे, चाहे इमरान ख़ान जी पार्टी हुजे, चाहे पीपल्स पार्टी हुजे, कहिड़ी पार्टी हुजे, हुनखे तव्हां वञी वोट ॾियो ऐं नौकिरी पाण मेरिट ते वञी वठो ऐं महिनत करो, ख़ुदि पंहिंजी महिनत करो। ऐं तमामु सुठी इज़त असांखे मिलंदी आहे हिन ॻोठ में अल्हम्दुलिल्लाह। अगरि मुंहिंजी वीडियो तव्हांखे सुठी लॻे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो। अब्दुल्ला एवरी टॉपिक। जज़ाकल्लाह।